आहे अखियुनि में, साम्हूं न आहीं तूं, पर यार समाई दिल में, विसारियो नथो विसरी तूं। जिंदगी जे राह में डोड़ी जॾे थकजी पवां, याद तोखे थो करियां, याद तोखे थो करियां। जिंदगी जे राह में डोड़ी जॾे थकजी पवां, याद तोखे थो करियां, याद तोखे थो करियां। हाँ जी भाई साहब, ये लीजिए। $54 to $59 24 खां वठी 29, हाँ बराबर ये 18 भरता। हाँ जी, या ओके। मम्मा मम्मा मूंखे निंड नथी अचे। राजू तू? मीना, कमाल है। अॼु कीअं गॾिया हेॾनि सालनि खां पोइ? हाँ हाँ 7 साल हैं, 4 महीननि खां पोइ गॾिया। तोखे इहो बि यादि आहे? इहो कुझु त छा यादि कोन्हे। राजू तूं अञा कोन बदिलियो आहीं। हाँ शायद, पर ज़मानो ॾाढो बदिलजी वियो आहे। हिक फैक्ट्रीअ में हर माण्हूअ खे रोज़ जे कम करण जा मिलंदा आहिनि 100 रुपया। मोहनदास जे महीने जो ख़र्च आहे 3000 रुपया। त हाणे इहो ॿुधायो त मोहनदास जनवरीअ में घणा पैसा बचाईंदो ऐं फेब्रुअरी में घणा पैसा बचाईंदो? मैम साॻिया पैसा बचाईंदो। न, बिल्कुलु ग़लति। मैडम 200 रुपया बचाईंदो। न, इहो बि ग़लति। हा मीना? मैम हू जनवरी में 100 रुपया बचाईंदो, पर फेब्रुअरी में हुनखे 20 रुपए जी खोट पवंदी। वेरी गुड, शाबाश। हा इहो कीअं कए? मैम छो जो जनवरी में 31 ॾींहं हूंदा आहिनि ऐं फेब्रुअरी में 28 ॾींहं। शाबाश। हाणे तव्हां सभिनी खे अरिथमेटिक में वधीक मेहनत करणी पवंदी। दिल चाहे थी तोखे हरदम हमेशा, लब बंद रहन था हरदम हमेशा। राजू ही सुहिणो शेर कंहिंजे लाइ लिखी रहियो आहीं? न पंहिंजे लाइ, ॿियो कंहिंजे लाइ न। छटकुड़ा न ॿुधाइणो हुजे त न ॿुधाए।
पोइ राजू अञा अकेलो आहीं? मम्मा मम्मा मूंखे ॾाढी बुख लॻी आहे, कुझु खाइण लाइ ॾे न। हा पुट। छो ॿियो केरु गॾु हूंदो? छो अञा शादी कोन कई अथई? भला मूंखे केरु पसंदि कंदो? ऐं तो कंहिंखे पसंदि कयो? हा पर जंहिंखे मूं पसंदि कयो न उहा त जल्दी उॾामी हुई। त तो उॾामण छो ॾिनुसि? कुझु अकुल घटो, कुझु हिम्मत। जैसी सम्झ में अचे तेसि ताईं ॾाढी देरि थी चुकी हुई, ॾाढी देरि। त अॼु जे हायर अर्थमेटिक जे क्लास में असां कमु करण जे रफ़्तार जे बारे में ॻाल्हायूं पिया। कमु करण जी रफ़्तार सभिनी जी साॻी कोन हूंदी आहे, इन करे जॾहिं जॾहिं जुदा जुदा माण्हू को कमु गॾु कनि था त हुननि जे कमु करण जी रफ़्तार जो असां टोटल करे ऐं उन जी एवरेज करे उन मां असां हिसाब कंदा आहियूं त इहो कमु केतिरनि ॾींहंनि में पूरो थिए थो। ऐं जीअं तव्हांखे पहिरीं ॿुधायुमि त हायर अर्थमेटिक जो सब्जेक्ट सवलो त बराबरि कोन्हे, पर हिकु अहिड़ो लॉजिक जो ॾाढो स्कोरिंग सब्जेक्ट आहे। हिन सब्जेक्ट में उहा पूरी महिनत कई त तव्हां फुल मार्कूं खणी सघो था। ऐं इहो ॿुधाईंदे बि ख़ुशी पई थियमि त अॼु खां असांजी हिकिड़ी बालकी मीना बि ही क्लास जॉइन कयो आहे। गुड मॉर्निंग मीना, तुंहिंजी ॻाल्हि पे कयमि, वेलकम। भला इहो ॿुधाए त तो इहो फ़ैसिलो कीअं कयो? मूं पहिरें ॾींहं खां रियलाइज़ कयो त मूंखे हायर अरिथमेटिक सां ॾाढो प्यारु आहे। पोइ भले केतिरी बि मुश्किल थिए, मां पंहिंजो प्यारु छो छॾियां। That's the spirit. Very good. Please join the class. थैंक यू। त मां चाहींदुसि त सुभाणे जे क्लास खां अॻु तव्हां सभु कम जी रफ़्तार जे बारे वारो चैप्टर चङी तरह सां पको स्टडी करे अचो त असां इन बारे में वधीक ॻाल्हाए सघूं। वरी सुभाणे था गॾिजो। राजू, हाँ। तूं मूंखे पंहिंजी नोटबुक ॾींदे? हा हा छो न, वठ। मां हीअ घर खणी वञा? मूंखे तुंहिंजा नोट्स कॉपी करणा आहिनि। भले खणी वञ। उमेद आहे त तूं अॻिते बि मुंहिंजो साथ ॾींदे। हा। प्रॉमिस? यस। A yes is yes, but a promise is... Anyway, thank you. जॾहिं जॾहिं तोसां मिलण जी सिक लॻे थी, सूर सीने मंझि पवे थो, दिलि रोए थी, की न त कुझु चई सघां, लब बंदि रहनि था, बंदि लबनि पुठियां ज़बान लेकिन थर थर कंबे थी। प्यार हिकु तरफ़ो बि कॾहिं थींदो आहे छा?
प्यार एक दिल सां भी कदें थींदो आहे छा? मां करियां प्यार तूं बिल्कुल न करीं, प्यार अहिड़ो भी कदें थींदो आहे छा? राजू, तुंहिंजा ही सभु शेर कंहिंजे लाइ लिखियल आहिनि? हलो ॿारो, गुड आफ्टरनून मैम। कीअं आहियो? अॼु तव्हांजो आख़िरी ॾींहुं आहे हाँ यस मैम, यस। हिन कॉलेज जो, ऐं हाणे नई ज़िंदगीअ में कदम रखंदा तव्हां। यस मैम। का हेल्प घुर्जे त ज़रूरु अचिजो। थैंक यू मैम। श्योर मैम। विश यू ऑल द बेस्ट। थैंक यू वेरी मच मैम। ओके बाय। तो ॿुधायो न, तुंहिंजा इहे सभु शेर कंहिंजे लाइ लिखियल आहिनि? बस ईअं ई लिखंदो आहियां कॾहिं कॾहिं ईअं। कॾहिं कॾहिं या रोज़? अञा केतिरो पंहिंजो पाण खां भॼंदे राजू? असां ॿई सम्झूं था त तुंहिंजा इहे सभु शेर मुंहिंजे लाइ लिखियल आहिनि। ऐं तो हिकु दफ़ो ईअं बि लिखियो हो त प्यार हिकु तरफ़ो हूंदो आहे। प्यार हिकु तरफ़ो कॾहिं न थींदो आहे राजू, हर किस न थींदो आहे। मां दुनिया ऐं घर सां विढ़ी हायर एरिथमेटिक जो क्लास खयो जे मां तुंहिंजे नज़दीक अची सघां, ऐं तूं हमेशह चुप रहे। पर तूं भी तो चुप रही मीना। मां इन हिजाब खां चुप रहियसि त प्यार जो इज़हार हमेशह छोकिरो ई कंदो आहे। हर फिल्म, हर किताब में भी इहो ई पढ़ियो अथमि। सुबुह जो उथंदी हुअसि त इहो सुपिनो ॾिसी उथंदी हुअसि त अॼु तूं कुझु चवंदे अॼु तूं, पर उहा सुबुह कॾहिं आई ई कोन। राजू, जे तूं मूंखे सचो प्यार करीं थो त मूं सां हिकु वादो कर। मां बॉम्बे थी वञा, पंहिंजे भाउ सां हुते रहंदसि ऐं हुते ई अॻियां पढ़ाई कंदसि। जे तूं मूंसां प्यार करीं थो त तूं बि हुते अच, ऐं जे तूं हुते न आहे त मां समझी वेंदसि त तूं मूंखे कॾहिं प्यार कयो ई न हो। मुंहिंजी ग़रीबी ऐं मुंहिंजा हालात तूं न समझी सघंदी मीना। टिकट प्लीज, टिकट प्लीज। ओ हाँ, ज़रूर ज़रूर ज़रूर, ये लीजिए। थैंक यू। थैंक यू। छा पियो सोची राजू? बस यही, कुछ ख़ास न। चइबो ख़ामोशी जी आदत अञा वई कोन अथई। ख़ैर, इहो ॿुधाए शादी वादी करण जो इरादो अथई या न? मूंखे घुराइण न विसारजांइ। हाँ, ज़रूर। प्रॉमिस? यस। छा प्रॉमिस जो जवाब हमेशा यस में ही ॾिबो आहे? भला मूंखे हिकु ॻाल्हि ॿुधाए राजू, तूं मुंहिंजी शादीअ ते छो कोन आहे? मूंसां आख़िरी दफ़ो बि मिलण जी इच्छा न थी तोखे?
टिजणो आई राजू की दी है तू प्यार कहे पर इजहार न करे सके पंहिंजी जिंदगी जो पहिरियों है सच्चो प्यार पंहिंजी ख़ामोशी जी बलि चढ़ा छॾे कॼु वञे थी हुआ तुझी जिंदगी खां परे तमाम परे हमेशा हमेशा लाइ अॼु मीना जी शादी थी राजू हाणे वेठो पछतावे छे तो मूंखे कॾहिं यादि बि न कंदा न राजू पोइ इन 7 सालनि में मां कोई नओं शहर न लिखियो मीना त हिननि 7 ॾींहंनि में लिखी वठिजे छो जो मां हिते सिर्फ़ 7 ॾींहंनि लाइ ई आहियां ख़ैर तूं हिकिड़ी ॻाल्हि जो जवाबु ॾे तो कॾहिं मूंखे यादि कयो मूं हमेशा हरदम हर रोज़ सुठा लफ़्ज़ आहिनि कंहिंखे वरी शाइर बणाइण लाइ राजू यू स्टिल हैवंट चेंज्ड मां लफ़्ज़ न सच थी चवां मीना चइबो आहे पर मां चवण जी न हक़ीक़त जी ॻाल्हि थी कयां राजू लॻे थो तोखे मूं ते विश्वास कोन्हे पर जे मां तोखे साथ थी ॾियां त पोइ यादि जी हिसाब थी भला उहा छा थींदी आहे हा थींदी आहे न बिल्कुलु थींदी आहे अच्छा त तूं छा मूंखे काई पुराणी डायरी ॾेखारींदी डायरी त कूड़ी बि लिखबी आहे हिकु सॼी डायरी हिकु ॾींहं में बि लिखी सघिजे थी मूं वटि तोखे ॾियण लाइ हिकु पकी साबिती आहे त मूं पंहिंजे जीवन में हिकु बि ॾींहुं अहिड़ो न गुज़ारियो आहे जॾहिं मूं तोखे यादि न कयो हुजे मीना ॾिस मां मञा थो त तो मूंखे यादि कयो हूंदो शायदि रोज़ बि यादि कयो हुजे छाकाणि त मां बि तोखे हिकु ॾींहं लाइ बि भुलाए न सघियो आहियां पर मां इहो नथो सम्झी सघां त माण्हू इहा ॻाल्हि साबित कीअं करे सघंदो आहे ठीकु आहे त सुभाणे मंझंदि जो मुंहिंजे घर अच मां साबिती तुंहिंजे हवाले कंदसि ठीकु आहे सुभाणे 4 बजे सोनी सोनी केॾां वई सोनी बी मीना तूं वे मां ॾिसां तूं टेंशन न कर तूं वे सोनी 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 किथे हुई है तूं सोनी 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 किथे हुई है तूं मम्मी मां तो बस घणा दफ़ा चयो आहे कि मम्मी खे ॿुधाइण खां सवाइ किथे न वञिबो आहे जे तोखे कुझु थी पवे हा त मुंहिंजो छा हाल थिए हा बेटा मम्मा मां गुम थी वञा त अंकल मूंखे ॻोल्हे लया ज़रूरु पुटु थैंक यू राजू थैंक यू फॉर एवरीथिंग यू सेव द मोस्ट प्रेशियस पर्सन इन माय लाइफ इट्स ओके अच्छा हाणे बस स्टेशन अचणी आहे त लहण जी तयारी कजे अच्छा पोइ इन 7 सालनि में मूं कोई नओं शइ न लिखियो मीना
त हिननि 7 ॾींहंनि में लिखी वठिजे। दिल मंज दर्द अञा भी आहे। याद तुंहिंजी वही जाना है। वेंदी कीअं सा जा आ दिल में समाई, राजना आजा जी असां जुड़ाई। सोना सोना अंकल पुट अंकल अंकल हे कीअं आई पुट? ठीक आया। ठीक आई। ही टेडी तुंहिंजे लाइ ऐं ही कैंडीज। वाओ थैंक यू अंकल। ओह जस्ट अ स्मॉल थैंक यू। ॿियो कुछ न मिलंदो? व्हाट अंकल? मे बी हिकु भागी। सो स्वीट। राजू तूं हाँ अच वे। चल तमाम खामोश है राजू। हाँ बस हद खां वधीक खामोशी भी जिंदगी जो वहकड़ो बदले थी छॾे। ऐं नदीअ वांगुरु इहो वहकड़ो एतिरो परियां थो वठी वञे जितां मोटणु अक्सर नामुमकिन आहे न। लगे तो तू अज वरी शायरीअ जे मूड में आई। खैर छा पीअंदे, चाय या कॉफ़ी? भाई चांहि त ज़रूरु पीबी, पर साथी मिलण खां पोइ। साप्तीअ जी ॻाल्हि तुंहिंजे मन में घर करे वई आहे, है न? मीना तोसां मिलण खां पोइ मूं हिकु अजीब ख़ुशीअ जो एहसास कयो आहे, ॼण मूंखे कारूं जो ख़ज़ानो मिली पियो हुजे। पर मां इहा ॻाल्हि नथो सम्झी सघां त आख़िर यादि जी साथी थींदी छा आहे ऐं थींदी आहे बि या छो वरी? चङो मां पहिरीं तोखे साप्ती थी ॾियां। सोना पुट। हाँ मम्मी। बेटा हेॾां अच। हाणे तूं अंकल खे पंहिंजी मम्मीअ जो नालो ॿुधाए सघंदी आहीं? दैट्स वेरी इजी। मुंहिंजी मिठी सुठी मम्मीअ जो नालो आहे राजू। मम्मी मां वञा? हाँ राजू, हाणे मां खुदि राजू आहियां। मुंहिंजो नालो ई राजू आहे। मुंहिंजो ससु ऐं सहुरो ॿई ॾाढे आज़ाद ख़्यालनि जा आहिनि। वेॾीअ जे वक़्तु जॾहिं महाराज चयो त छोकिरीअ जो नालो मटे छा रखिजे, तॾहिं अलाए कीअं मुंहिंजे सहुरे चयो कि नाला त मिड़ई सभु साॻिया आहिनि, छो न छोकिरीअ खां ई पुछिजे त हूअ पंहिंजो नओं जनम कहिड़े नाले सां शुरू करणु चाहींदी। तॾहिं अलाए कीअं पर मुंहिंजे वात मां राजू निकिरी वियो। हाँ राजू,
शायद मुंहिंजी नज़रूं तोखे ॻोल्हींदियूं हूंदियूं, या पोइ शायद मुंहिंजे दिलि में तुंहिंजो ख़्यालु हूंदो। उन हिकु पल मुंहिंजी ज़िंदगी खे हमेशह हमेशह लाइ बदिले छॾियो ऐं मां राजू थी वियसि। तू सचमुच खटी वही है मीना, सचमुच। अभी तो समझा में जेता प्यार दिल जे तिजोरीअ में लिकाए रखण वारो खज़ानो कोन्हे। मां केतिरो चरियोसि मां। खैर चाय खणी थी अचां। प्लीज। दिल मंच दर्द अञा भी आहे, याद तुंहिंजी। अंकल थैंक्स। तव्हां वरी कॾहिं ईंदा? पुटा जॾहिं तूं चवंदी आहे तॾहिं वरी ईंदुसि। सुभाणे प्रॉमिस? ॾिसूं था पुटा। यस। पोइ मां हलां मीना? ठीकु आहे। ठीकु आहे पुट, पोइ गॾिजूं था। बाय बाय। बाय बाय। माता के जय जयकार। अंकल अंकल अंकल, मम्मी अंकल। अरे मीना तूं? छो भाई, ही मंदिर रुगो तुंहिंजो आहे छा? मां बि त हिते स्कूल जे ॾींहंनि में ईंदी हुअसि जॾहिं मूंखे भॻवान खां कुझु घुरणो हूंदो हो। त सोचियुमि छो न अॼु सोनियो खे इहो मंदिर ॾेखारियां ऐं मां बि आसीस वठां। हिकु ॻाल्हि ॿुधाए मीना, छा तोखे सच में लॻंदो आहे त भॻवान खां जेको घुरिबो आहे उहो ज़रूरु मिलंदो आहे? राजू, पूजा में ॾाढी शक्ति आहे। जे सचे दिलि सां भॻवान खां कुझु घुरिजे त भॻवान मन जी मुराद ज़रूरु पूरी कंदो आहे। अंकल अंकल, तव्हां असांजे घर 4 ॾींहं छो न आया? तव्हांखे प्रॉमिस जी माना ख़बर हुई न? हलो, हाणे तव्हांखे असांजे घर हलणो पवंदो। हलो। सोनू पुटा, वो एक्चुअली सोने एॾो चए थी त हल न, ॿारनि सां त प्रॉमिस निभाए। चङो, तव्हां हीअं कयो, तव्हां घर हलो, मां अॼु ज़रूरु थो अचां। ठीकु आहे, अॼु ज़रूरु ईंदुसि मां। हल अच्छा। पिजन उड़, क्रोड़, ऑस्ट्रिच उड़, बराबरि ऑस्ट्रिच न उॾामंदी आहे। ओके, स्पैरो उड़, बटरफ्लाई उड़, इंसेक्ट उड़, डॉगी उड़।
तू मिस्टेक है हाँ हाँ ए तू कितना हिंदी बिल्कुल हाँ आज मतलब छा तो का मैं पूछूंगा ना फ्लोरा है ना मुझे वो गाना बता जो गाना पे बता ना बुधा प्लीज मुझे गाना बुधाना गानो वो केड़ो गानो मुझे याद ना बुधाना वो अच्छा जो खीर पिए सो वीर थी हुआ ना तो केड़ो गानो मूंखे चढ़े वे ईंदे ॾाढो ॾुखियो थी ईंदे माण्हू मेरा डी ईंदे रही कोन सघंदे चरियन वांगुर घुमंदे चरण वांगुर घुमने ऐ पो दर पिंदे ना हू वरुण चवंदो अच्छा ठीक है अच्छा बेटा तुंहिंजो डैडी किथे है तव्हां ॾाॾीअ सां मिलंदो हाँ पुट जरूर त अचो मूंसां गॾु तुंहिंजा डैडी हिते ई आहिनि छा हा हाँ पुट किथे आहिनि डैडी ही आहिनि मुंहिंजा ॾाॾी मम्मीअ चयो त ॾाॾी ॾाढो परियां हली विया आहिनि सोनू बेटा अंकल किॾां वियो अंकल त हली विया छा पई चई मूं अंकल खे ॾिठो त अंकल रोए पियो अंकल छो पियो रोए बेटा मां सिर्फ़ हुन रूम में अंकल खे ॾाॾी जो फोटो ॾेखारियो केरी ने बहादुर अमीना केतरी बहादुरी असां दिल में दर्द खे दबाए हिम्मत असां जीवन खे मुंह पई ॾे मां तो शुरुआत खां ही बेहिम्मत हुयुसि गीती पर न अञा भी देर न थी आहे हाणे भी जेको कुछ गलत थी चुको आहे उनखे सुधारे सघिजे थो हा राजू सुधारे सघिजे थो फोन खणो हेलो हाँ सोना पुट फोन खणण में एॾी देर छो थी वई अंकल असां वापस ट्रेन में था वञूं हाँ मम्मी ॿाहिरि ऑटो में वेठी आहे मां डॉल खणण आई हुयसि मम्मीअ चयो जल्दी अचे न त गाॾी छुटी वेंदी हलो बाय अंकल सोना पुट न राजू हिन दफ़े गाॾी न छुटंदी भाई साहब जरा जल्दी कीजिए ना प्लीज मैं बड़ी मुसीबत में आ जाऊंगा प्लीज जरा जल्दी कीजिए ना
अंकल अंदर अचो ना। मीना तू तो ॿिनि ॾींहंनि खां पोइ वञण वारी हुई न? उहे तो ये चेंज ही तो जीवन जो नियम है राजू। एनीवे थैंक यू सो मच। तोसां मिली मां ॾाढो ख़ुशि थियसि। मां अक्सर ज़िंदगी में सोचंदी हुअसि कि वरी तोसां गॾिजी सघंदसि या न। दिल मंझ दर्द अञा भी आहे। न मीना हाणे मां तोखे वञण न ॾींदुसि। छा तूं चई राजू? हा मीना, हिकु दफ़ो तोखे पंहिंजी ज़िंदगी में वञण ॾेई मां ॾाढी वॾी भुल कई आहे। तोखे ज़िंदगी में वञण छा ॾिनो ॼण ज़िंदगी जी अधु माना ई ख़तम थी वई। न अगर मां साॻी ग़लती वापसि कंदुसि त ॿुधाए मुंहिंजी ज़िंदगी में छा रहंदो। राजू तू होश में त आहीं? हाँ मीना, हाँ बिल्कुल होश में आया है। सालन खां पोइ होश में आयो आहियां। ऐं हाणे तूं मूंखां इहे सवाल थी पुछे? मीना तुझे बगैर मुंहिंजी ज़िंदगी अधूरी आहे मीना। न सिर्फ़ अधूरी आहे पर बेमाना पिणु। राजू तू ॾिसी नथो ज़िंदगी जो वहकरो केतिरो न अॻियां निकिरी वियो आहे। न मीना, मां ज़िंदगी जे वहकड़े खे भले छॾींदुसि। जेको वहकड़ो ॿिनि अलॻि अलॻि हिसनि में वहंदो आहे अॻियां वञी वापसि मिली वेंदो उनखे त पवित्र संगम चवंदा आहिनि न। राजू गाड़ी छुटण वारी है। मीना न मीना हाणे त मां गाॾी खे न वञण ॾींदुसि। हाणे मां तोखे किथे न वञण ॾींदुसि। अच्छा अच्छा हाणे मुंहिंजी मंज़िल उहा ई आहे जिते मुंहिंजी मीना आहे। अरे वाह, मज़ो अची वियो न? तव्हांखे वणी न असांजी हीअ टेलीफिल्म? देरि न करियो, यकदमि सब्सक्राइब करियो ऐं ॿियनि खे ॿुधायो, सिंध ते फैलायो।